तो हमारे दिल की धड़कन नवाज शरीफ है, मगर हम कराची वाले ये बोलते हैं हमारे सबके दिलों की धड़कन कराची है। जियो कराची, जियो कराची, आई लव यू कराची। अचो कराची, अचो कराची, कमायो चे, चोटू खायो, धक्को खायो, सिखिए चे कमायो। असांजो नज़ीर भाई जो शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजो वीडियो ही अपलोड करे थो। ऐं महिरबानी करे अचो कराची, कमायो कराची। कराची एक बेलगाम घोड़ो है। इन बेलगाम घोड़ो के जॾहिं तव्हां लगाम विझण जी कोशिशि कंदव त ही तव्हांखे केराईंदो, तव्हांखे लतूं हणंदो ऐं तव्हांखे धकु हणंदो। पर हिनखे तव्हां लगाम अगरि विझी वियो, हुन ते सवारी करे वियो त ही कराचीअ जहिड़ो शहर यकीन पुछो कमाल आहे। सिर्फ़ु हिकिड़ो चकर तव्हां हिनखे सम्झी वञो, हिन जी सवारी करे वञो, हिन जा धक बर्दाश्त कयो त पोइ त माना कराची तव्हांजे लाइ समुंड आहे, कमाइण जे लिहाज़ सां ऐं हर लिहाज़ सां।